सदाए सभिनी के आमी तहरीक जो फिर हमी कत्ल हुआ है यारो चलो यो सद वरनाणो आ सिंध जे माण्हुनि खे यो सिंध जे माण्हुनि खे जवाब ॾियणो आ अवामी तहरीक खे त असीं तव्हां सां गॾु आहियूं जीअं हिते गॾु आयो ऐं पोइ जे गॾु आयो त पोइ सवेल चयो हो त ही सभु गद्दार आहिनि सॼी लिस्ट खे गद्दार कयो पोइ जॾहिं इहे गद्दार 2011 या 12 या 13 में वोट वठण ईंदा त उन्हनि खे चवंदो भली कार या उन्हनि खे चवंदो गेट आउट छा चवंदो वॾेरनि खे छा चइबो गद्दारनि खे छा चइबो कामोरनि खे छा चइबो पीपलनि खे छा चइबो लीगलनि खे छा चइबो दहशतगर्दनि खे छा चइबो इंतहा पसंदनि खे छा चइबो सभिनी खे चइबो गेट आउट ऐं अवामी तहरीक ऐं तव्हीं चवंदो गेट आउट सॼी सिंध चवंदी गेट आउट ऐं मोरे जा माण्हू चवंदा गेट आउट चवनि था असांजे रेडार ते हेलीकॉप्टर नज़र नथा अचनि हेलीकॉप्टर हेठि था उॾामनि न वीचारा रेडार ते नज़र नथा अचनि स्टेल्थ टेक्नोलॉजी है उनके घर नजर नथा अचनि जरदारी साहब के गीलानी साहब के रेडार ते नजर कोन था अचनि 1.5 करोड़ सिंधी माण्हू त नजर अचनि था जेके बोर्ड मुतासिर हुआ उन्हनि 1.5 करोड़ माण्हुनि जा हथ तव्हांजे गिरेबाननि ॾांहुं वधनि पिया असीं रेडार ते नजर नथा अचूं असांखे छो नथा अजो ॾियो असांखे छो नथा रोज़गार ॾियो ऐं चवनि था हुननि वटि जदीद टेक्नोलॉजी है इकराम साहब बलोच साहब दस्तगीर साहब पंजाब से आए हुए दोस्तों साफी भावरो चवनि था जदीद टेक्नोलॉजी है वो जदीद टेक्नोलॉजी अंग्रेजनि वटि हुई ईस्ट इंडिया कंपनी का वधीक जदीद टेक्नोलॉजी कंहिं वटि हुई पोइ हुनखे मोहनचंद करमदास गांधी मोहम्मद अली जिन्ना भगत सिंह सुभाष चंद्र बोस सिंध पंजाब बलोचिस्तान पख्तूनख्वा ऐं भारत ऐं सब कॉन्टिनेंट जे सिराजुद्दौला ऐं टीपू सुल्तान ऐं झांसी जी राणी जहिड़नि माण्हुनि पादर हणी अंग्रेजनि खे इंडिया मां वापसि मोकिले छॾियो बिना के टेक्नोलॉजी जे बिना के एयरफोर्स जे ऐं हू जेके मोरो मुस्लिम्स आहिनि फिलिपिनो मुस्लिम्स जेके अमेरिकन फोर्सेस जे ख़िलाफ़ विढ़िया जिन अमेरिकन्स खे फिलिपाइन जे मुस्लिम इलाइक़नि मां भॼाए छॾियो ऐं हू जेका हिज़्बुल्लाह आहे जेका लेबनान में इज़राइली फौजनि खे शिकस्त ॾिए थी उन हिज़्बुल्लाह वटि कहिड़ी टेक्नोलॉजी आहे ऐं हू जेके नेपाली इनकलाबी हुआ जिन शहनशाह जो ख़ात्मो आणे छॾियो कम्युनिस्टनि ने सोशलिस्टनि जे झंडे हेठां उन्हनि वटि कहिड़ी टेक्नोलॉजी हुई ऐं हू जेके वेटकांग गोरीला हुआ जनरल जियाप जी फौजनि जा सिपाही जिन डेन बेन फू में फ्रेंच खे शिकस्त ॾिनी ऐं टैंकुनि ख़बर त छा कयूं विच में हिकिड़ो पहाड़ हो पहाड़ जे परियां तारीख़ में 2 वाक़िया वॾा थिया आहिनि हिकिड़ो डेन बेन फू में जबल जे हुन पासे टैंकू पहुचाइणियूं हुयूं मुखालफ़न समझो विच में जबल आहे टैंकू चढ़ी कोन सघंदियूं हुन पासे टैंक न का पहुचे न को असां ते हमलो करे असीं कुचले था छॾियूं
ऐं पोइ जियाप जे फौजनि छा कयो, जेके 4.5 फुट जा वेटनामी हुआ, तिन सॼी राति पेचकस खणी सभु टैंकूं खोलियूं, हिकिड़ो हिकिड़ो डट कुल्हे ते रखी जबल टिपी होॾां वरी टैंकूं ॿधी छॾियूं। ऐं ॿियो अहिड़ो वाक़ियो सुल्तान मोहम्मद फातह कयो हो, जॾहिं स्पेन जे बंदरगाह ते वियो ते समुंड बास्फोरस समुंड में हिन समुंड ऐं हुन समुंड जे विच में खुश्की हुई। चऊं परे खां जॾहिं फिरी ईंदो महीनो लॻंदो मुस्लिम फौजुनि खे पहुचण में। सुल्तान मोहम्मद फातह समझोते त महीने में पुॼंदासीं, सॼे यूरोप जूं फौजूं गॾु थी वेंदियूं त असीं तयारु थी वेंदा। सॼी राति जनरल उहे हूंदा अथव, कमांडर उहे हूंदा अथव, इहे न चवनि हुन वटि टेक्नोलॉजी असीं छा कयूं, वात फड़ वाचक गोदो लॻी पई आहे, हेड़ी मासी वताई केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई, मथे वात फाड़े वेठा ॾिसनि, चवनि टेक्नोलॉजी असां वटि आई कोन्हे। सुल्तान मोहम्मद फातह छा कयो, राति जो 2 लख उठ ढगियूं घुराए उनखे कुहाराए उन्हनि जी खल लाराए, उहा खल चर्बीअ ते तिरकंदड़ खल उहा सॼी खुश्की ते विछायूं, हेॾां बि समुंड होॾां बि समुंड, विच में खुश्की। पोइ उन तिरकंदड़ खल ते चर्बी लॻल खल ते हज़ारे बर्बर ऐं ॿियनि फौजनि जहाज़नि खे खणी धिको ॾिनो ऐं उहे चर्बीअ जे खलुनि ते तिरकंदा सवें जहाज़ सुबुह जो जॾहिं स्पेनिश क्रिश्चियन फौजुनि अखि खोली त सुल्तान मोहम्मद फातह स्पेन खे फतह करे चुको ऐं दुश्मननि खे शिकस्त ॾेई चुको। ऐं हू नक्सलाइट, तव्हांखे ख़बर आहे त पाड़ेसरी मुल्क जे नक्सलबाड़ी तहरीक में जेके नक्सलाइट्स आहिनि, पाड़ेसरी मुल्क जे 10 रियासतुनि जे 180 ज़िलनि, 10 रियासतूं उन जा 180 ज़िला ऐं सॼे मुल्क जे 40% इलाइक़े ते 20,000 नक्सलबाड़ी फौजी बरतरी रखनि था ऐं उन्हनि खे चयो वेंदो आहे ही नक्सलबाड़ी आहिनि ऐं माओइस्ट आहिनि। ऐं उन्हनि माओइस्टनि जॾहिं 1967 में पंहिंजी तहरीक जो आगाज़ कयो हो पहिरें ॾींहुं, तॾहिं हिकिड़े ज़मींदार हिकिड़े हारीअ खे मार ॾिनी हुई, उन ज़मींदार खे उन्हनि मारियो हो, उनजे ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कई। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट जो अॻुवाण चारू मजमदार उन्हनि जो अॻुवाण हो। 1967 में उन्हनि ज़मींदारनि सां झेड़ो कयो, उन्हनि खे शिकस्त ॾिनऊं, पुलिस खे शिकस्त ॾिनऊं। अॼु 92,000 स्क्वायर किलोमीटर्स एरिया खे पाड़ेसरी मुल्क जो वज़ीर आज़म चए थो त इहा रेड एरिया आहे, रेड कारपेटेड एरिया आहे। 92,000 स्क्वायर किलोमीटर्स ते हारनि जो कंट्रोल आहे, बिना टेक्नोलॉजी जे, बिना टैंकुनि ऐं हथियारनि जे। कंहिंखे ख़बरूं था ॿुधायो, दुनिया जो को हिकिड़ो मुल्क आहे, हिन मीडिया जे ज़रिए जेके दोस्त मूंखे ॾिसनि पिया ऐं ॿुधंदा ऐं अॻिते हली ॿुधंदा, उन्हनि खां सवाल आहे तव्हां खां, दुनिया में को हिकिड़ो मुल्क आहे जंहिं ते को बि ॿाहिरियों मुल्क मुसलसल कब्ज़ो रखी सघियो हुजे? न। दुनिया में को हिकिड़ो मुल्क आहे जंहिं ते कब्ज़े जे ख़िलाफ़ माण्हू न लड़िया हुजनि ऐं 100 सालनि खां कब्ज़े जे बावजूद टेक्नोलॉजी जे डप खां मुआ पिया हुजनि, ग़ुलाम थियो वेठा हुजनि, गीसियूं कंदा हुजनि। अहिड़ा भाड़िया हिन सॼी धरतीअ जे गोले ते कोन्हनि। दुनिया में को हिकिड़ो मुल्क आहे जॾहिं मारे छॾींदा जदीद टेक्नोलॉजी आहे। दुनिया में को हिकिड़ो मुल्क आहे जंहिंजे सॼी आबादी क़ौम छॾियो, अधु क़ौम छॾियो, टियों हिसो छॾियो, चोथों हिसो छॾियो, पंजो हिसो छॾियो, 10हों हिसो कंहिं क़ौम जो उनखे जेलनि में विझी या उनखे बमबारी करे कंहिं क़ौम जे 10हें हिसे खे का साम्राजी ताक़त मारे सघी हुजे, जे नथी मारे सघे त पोइ साधन 5 करोड़ सिंधियुनि ऐं 17 करोड़ पाकिस्ताननि खे दुनिया जी का ताक़त शिकस्त नथी ॾेई सघे। तंहिंजे करे जॾहिं हिज़्बुल्लाह उथंदी आहे, हमास उथंदी आहे, नक्सलाइट्स उथंदा आहिनि, नेपाली कम्युनिस्ट उथंदा आहिनि, मोरो मुस्लिम्स उथंदा आहिनि, बवेरियन माण्हू अपराइजिंग में ईंदा आहिनि,
कास्ट्रो जड़ा माण्हू निकिरंदा आहिनि अल तहरीर स्क्वायर ते लखे माण्हू मिस्र में गॾु थींदा आहिनि, यमन में गॾु थींदा आहिनि, तॾहिं उन्हनि खे दुनिया जी का ताक़त कोन थी रोके सघे। तॾहिं अबरनि हथनि वारा माण्हू, जीअं माउज़ी तूं चयो त दुश्मन कागज़ी शींहं आहे, तीअं अबरनि हथनि वारा माण्हू टैंकुनि खे धिका ॾेई टुकड़ा टुकड़ा करे छॾींदा आहिनि ऐं माण्हू फौजुनि खे, आर्म्ड फौजुनि खे बेहथियार ख़ाली हथे माण्हू शिकस्त ॾींदा आहिनि ऐं ऐवाननि खे टुकड़ा टुकड़ा करे उन्हनि दीवारनि खे ज़रो ज़रो करे छॾींदा आहिनि। तंहिंजे करे उन उम्मीद सां तव्हां खां इजाज़त वठंदुसि त दुश्मननि जे दाबनि में न अचिजो, साम्राज्य जे ऐं वॾेरनि जे दहशत खां न घबराइजो। दहशतगर्दनि खे पाण शिकस्त पिया ॾियूं, इंतहा पसंदनि खे पाण शिकस्त पिया ॾियूं, साम्राज्य जे पछुअनि खे पाण शिकस्त पिया ॾियूं, अहले इक़्तिदार खे पाण शिकस्त पिया ॾियूं। ऐं छो शिकस्त पिया ॾियूं? तव्हांजे करे जिन लाइ चयल आहे त ही बाबाणनि बलवान उथिया, ही बाबाणनि बलवान उथिया, बस जहिड़ा कर तूफान उथिया। ही बाबाणनि बलवान उथिया, बस जहिड़ा कर तूफान उथिया। ही माझी मणियादार उथिया ऐं झूपनि मां झूंझार उथिया। ही सूर ऐं सरवाण उथिया, ही चीता शींहं चरियाण उथिया, ही संदड़ीअ जा सरवेच उथिया ऐं नंगर भूंगर बेच उथिया। हू गेदी आ गनमिशननि सां, हू गेदी आ गनमिशननि सां, ही ॾेसर विढ़ंदसि ॾंडनि सां, हू बुज़िल आ बब्बारनि सां, ही शींहं गुड़नि गजगारनि सां। कित कातर जो पंहिंजा देसी हथियार, ही राइफलूं बि बंदूकूं बि देसी इंडिजीनियस हथियार जीअं वेटकांगनि इस्तेमालु कया। कित कातर जो कड़काट थियो ऐं घोबाटे घूघाट थियो, कित कातर जो कड़काट थियो ऐं घोबाटे घूघाट थियो। कित कात कुहाड़ो कड़की पियो ऐं दुश्मन जो कंध लड़की पियो। हू रांदि न ॼाणे ॿारनि सां, हू दुश्मन, साम्राज्य, दहशतगर्द, इंतहा पसंद, आलमी साम्राज्य जा चमचा, एस्टेब्लिशमेंट, हू रांदि न ॼाणनि ॿारनि सां पियो अटकी अजरक वारनि सां, तिन कीहर पुट कंधारनि सां। जे बागियुनि जो औलाद भिटाई, मारू ज़िंदाबाद भिटाई, मारू ज़िंदाबाद।